बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ही स्लाइडियूं थोरो डिफरेंट हुयूं। इन नमूने गुज़िरियल ॿिनि सेशन में असां जारुन मजरूर, जारुन व मजरूर ऐं मुदाफ़ मुदाफ़ इलैह जो कॉम्बिनेशन सम्झायोसीं मुरकिब। पर हाणे उहो ठीकु थी वियो, अॻिते था हलूं थोरो। हाणे ही आईंदा ही असांजो पैटर्न रहंदो, कन्वेंशन इहो रहंदो त हर्फ़ खे असां हिन हर्फ़ जर खे ख़ासि तौर ते हर्फ़ माना हिन कलर में लिखंदासीं, गोल्डन में। तव्हां ॾिसो ही टई हर्फ़ जर आहिनि, हे हिकु, हे ॿ, हे टे, ऐं ही बा हिते बि आहे, मिन बि आहे, माना ही हर्फ़ जर आहिनि। ही सिधो असां लिखियो पिया, ही कलर आहे माना ही हर्फ़ जर आहिनि, ठीकु। ऐं ही बा बि आहे। उन खां पोइ हीअ जेका स्लाइड आहे इहा असांखे ॿुधाए थी पई। अच्छा, हिन में जी पोइ स्लाइड में त हिन खां हिन हर्फ़ जर खां पोइ जेको लफ़्ज़ ईंदो, इस्म ईंदो, उहो मजरूर थींदो। तव्हां ॾिसो उन ते जेको बि लफ़्ज़ आहे उन जे आख़िरी अखर ते कसरा हूंदी, माना इहो मजरूर थियल आहे, ठीकु। उन खां पोइ मुरकबात कहिड़ियूं आहिनि? ॿ। हिकिड़ी जारुन व मजरूर, हीअ असां सिखी आया आहियूं हिन 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 में कंहिंमें फ़ी सबीलिल्लाह। फ़ी सबीलिल्लाह छड़े में जेको ही लफ़्ज़ आहे फ़ी सबीलिल्लाह, माना रस्ते में हे टुकड़ो थियो, ऐं सबीलिल्लाह रस्ते अलाह जे, माना इहे ॿ पीस आहिनि हिन जा, इहे ॿ मुरकिब आहिनि। त फ़ी सबीलिल्लाह थींदो मुरकिब जारी, ऐं सबीलिल्लाह उहो थींदो मुरकिब इज़ाफ़ी। फ़ी सबील हेॾो सबीलिल्लाह, माना ही सबील जेको लफ़्ज़ आहे उहो हिन ॿिन्ही सां लॻे थो पियो। फ़ी सबील हर्फ़ जरनि खां पोइ ही मजरूर थी वियो। वरी ही छो मजरूर आहे अॻे ई, ऐं ही बि मजरूर आहे, इहो मुदाफ़ मुदाफ़ इलैह जे करे इन खे वधीक बि सम्झबो इंशाअल्लाह ताला। पर ही ॿ मुरकिब आहिनि। हुन खां पोइ बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हर्फ़ जरनि खां पोइ इस्म जेको मरफ़ू ईंदो, हर्फ़ जर जंहिंसां गॾिबो इस्म सां, है न, प्लस आहे न, हिन सां गॾियो त हिन खे मजरूर करे छॾींदो। जीअं बा, लाम, अला, ही हर्फ़ जरनि आहिनि, हिननि इस्म सां लॻा। इस्म जेको लफ़्ज़ हो अलाह लफ़्ज़ हो, रसूल लफ़्ज़ हो, इन्हनि ही इस्म मरफ़ू आहिनि, इन खे मजरूर करे छॾियऊं। टिनी खे माना हो थी वई, मजरूर थी विया। पोइ हाणे ही बे इस्मिन थींदो, ऐं ही अला रसूलिन थींदो। पर असां वटि हिते छा आहे? रसूल ऐं लाए, ऐं बि इस्म, हिन खे हिकिड़ी कसरा, हिन खे ॿ कसरा थियनि। इन खे ॾिस, इहो इन जे करे जो अॻिते हली वरी मुदाफ़ मुदाफ़ इलैह थियनि था। इहो बि असां कानून सम्झंदासीं। ही ॾिसो, ठीकु आहे। ही बि स्लाइड आहे त बेइस्मिल, जॾहिं बेइस्मिन आहे पोइ ही वरी हिन सां गॾियो अलाह सां, नाले अलाह जे जॾहिं चऊं था न, अलाह जे नाले सां शुरू कयां थो पियो, त नेम ऑफ अलाह, जॾहिं बि ऑफ ईंदो या सिंधी में जे ईंदो, जे या जो, त पोइ हिननि ते बि हिकिड़ी कसरा ईंदी, ॿ न ईंदी। पोइ तनवीन न ईंदी हिन ते, माना इहे मुदाफ़ थींदा आहिनि। मुदाफ़ इलैह, ऐं जॾहिं वरी उहो माना उन ते जॾहिं मुदाफ़ थींदो त हिन ते बि कसरा ईंदी हिते। ठीकु थियो? ॾिसो कीअं ही मुदाफ़ इलैह हेॾो आहे, ही कसरा थी वेंदी हिते। पज़ेसर आहे, ऐं ही पज़ेस्ट आहे, इस्म मजरूर। तनवीन ऐं अल न ईंदी मुदाफ़ ते, इहो थींदो आहे। हिन मुदाफ़ आहे न ही, ठीकु, उन ते तनवीन ऐं अल न ईंदी आहे। इन करे इन खे असां छा कंदासीं? ॿई ख़तमु कंदासीं। इन खां पोइ हीअं लिखंदासीं बिस्मिल्लाह अला रसूलिल्लाह, ठीकु। ही मुदाफ़ मुदाफ़ इलैह जो पेर ईअं ठहंदो आहे। किन खे सम्झ में ॻाल्हि न आई हूंदी, या डोंट वरी प्लीज़, का ॻाल्हि कान्हे का। जिन खे सम्झ में आई अल्हम्दुलिल्लाह, जिन खे न आई आहे अॻिते हलूं था पिया। माना जॾहिं असां बिस्मिल्लाह लिखंदासीं या अला रसूलिल्लाह लिखंदासीं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त छड़ो एतिरो सम्झी छॾियो त ही हर्फ़ जारिना, ठीकु, हर्फ़ जरिना, ऐं ही मजरूर थी वियो, ठीकु। ही टुकड़ो ओ ही, हिनखे छॾियूं था, हीअ न, ओ हे टुकड़ो, ही कलर ऐं ही कलर। हाणे वरी हितां हलंदासीं जीअं रसूलिल्लाह आहे, ठीकु आहे, त या हे बिस्मिल्लाह आहे, सिमिल्लाह आहे, बा हिननि खे छॾियोसीं त ही मुदाफ़ मुदाफ़ इलैह आहिनि। ही ऐं ही, इहे जारुन मजरूर,
कारो ऐं ॻाढ़ो मुदाफ़ मुदाफ़ इलैह, एतिरो सम्झी वियो त काफ़ी आहे इंशाल्लाह। आयतूं सिखंदासीं अॼु इंशाल्लाह ताला 183 खां 196, इन में कहिड़ी ॻाल्हि अहम आहे, ऐं रुकू ॿ कंदासीं 23 ऐं 24। रमज़ान जा रोज़ा, क़िताल, इन्फ़ाक़, हज, इहे अहम ॻाल्हियूं आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी तमामु अहम ॻाल्हि आहे, हिकिड़ी 188 नंबर आयत आहे, जंहिंमें आया ॿियनि जो माल फॿाइणु, फॿाइणु चइबो आहे नाहक करणु। हक़ में फॿाइणु जेको लफ़्ज़ आहे न, उहो ऑटोमेटिकली चइबो नाहक सां, ग़लति तरीक़े सां, बेईमानी सां खणणु। साॻी नमूने सां हिते चऊं था पिया 183 खां 196 मोमिननि लाइ हुकुम आहे। सूरह बक़रा किथे लथी? मदीना मुनव्वरा में। उते इन लाइ मोमिननि लाइ त दुनिया जा जेके मामला आहिनि उन्हनि जी सम्झाणी, उन्हनि जे लाइ हिदायत असाबनि सगोरनि खे, उहे इन्हनि आयतुनि में लथियूं आहिनि। रोज़ो, हज जी ॻाल्हि बि शुरू थींदी, रोज़े जी बि हज जी बि थींदी। क़िताल माना जंहिंखे क़िताल त चवंदा आहियूं असां क़तल करणु, हा न, पर उनखे असां चवंदासीं जिहाद। ठीकु आहे, छो जो उहो आहे फी सबीलिल्लाह, अलाह जे राह में। बाक़ी ॿियो क़तल जी इजाज़त कोन्हे, जंहिंखे वणे ते क़तल कजे। अॼुकल्ह माण्हू कनि था न, पैसा वठी जेको आहे भुंग ॾियो न त माण्हू मारींदासीं। मारियो, ज़ुल्म कयो, रसो आहे, रसी आहे, तव्हां भले कंदा रहो। जेकॾहिं को ग़रीब तव्हांखे कोई नथो चई सघे, पुलिस तव्हांखे नथी पकड़े, उहो तव्हां पैसा खणी तव्हांखे छॾे थी ॾे, जज बि तव्हांखे छॾे था ॾियनि, पर आख़िरत त ईंदी न, नेठि त मरणो आहे सभु कंहिंखे न। ख़ौफ़ ख़ुदा जो रखणु खपे। ठीकु आहे, इन्फ़ाक़ ऐं माल नाहक खाइण, इहे ज़िक्र ईंदा इंशाल्लाह ताला। हलूं था पहिरियों 183 खां 188 ताईं। हिकिड़ो 23 नंबर जेको रुकू आहे, उन में पहिरीं ॻाल्हि ईंदी रमज़ान जे रोज़नि जी। उन में पाबंदियूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ी इजाज़त ॾिनल आहे, ॾाढी अहम ॻाल्हि ईंदी हिकु ॿ हिते, उहा सम्झण जी आहे पंहिंजे सभिनी जे लाइ। उहा रमज़ान असां चवंदा आहियूं रमज़ान, न, हिकु त द्वाद आहे रमदान, ॿियो रम चइबो, रमदान। असां सिंधी में चवंदा आहियूं रमदान। उन खां पोइ सौम, क़ुर पाक में जो लफ़्ज़ आयो आहे अरबी जो, सौम माना रोज़ो, सियाम माना रोज़ा, ही प्लूरल थी वेंदो। ऐं फर्ज़ियत जो रोज़े जो हुकुम कॾहिं आयो? 17 रमज़ान मुबारक में आयो आहे, 2 हिजरी में। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत कयो आहे मदीने मुनव्वरा में, त उन जेकॾहिं उतां साल जेको शुरू थिए थो पियो, त उन जे 2 सालनि में इहो तक़रीबन 4 या 5 महीना माना जंग बदर खां पहिरीं आयो आहे। ठीकु थियो। आयत चए थी पई, या अय्युहल्लज़ीन आमनू, ए मोमिनो, अव्हां ते, माना बल्कि अञा हिनखे अञा करेक्शन कजे, या ए मोमिनो, फर्ज़ कया विया आहिनि तव्हां ते रोज़ा। हीअं थियणु खपे, तव्हां ते, ओ हिते आहे, कुतिब, फर्ज़ कया विया आहिनि, अलैकुम, तव्हां ते हक़ीक़त में हेॾे अचणु खपे। ठीकु, बहरहाल, ए मोमिनो, अव्हां ते, हिन ब्रैकेट में तर्जुमे वारे लिखियो आहे बे, इहो तमामु सुठो लफ़्ज़ लिखियलु आहे, मूंखे ॾाढो वणियो। ऐं मोमिनो, अव्हां ते बे रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि, कमा कुतिब अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, जीअं रोज़ा फ़र्ज़ कया विया हुया अव्हां खां अॻियनि ते। इन करे बा हुजणु ॾाढो सुठो आहे, मूंखे ॾाढी ॻाल्हि वणी आहे हिन जी तर्जुमे जी। तव्हां ते बि फ़र्ज़ कया विया आहिनि, तव्हां ते छड़ो न थींदो, तव्हां ते बि, छो जो अॻे में फ़र्ज़ कया विया आहिनि इहे ॿियनि ते बि। छाजे करे? लअल्लकुम तत्तकून, त तव्हां परहेज़गारी कयो, ख़ुदा जो ख़ौफ़ रखो। ॿियो, ही कुतिब माना फ़र्ज़ कया विया आहिनि। ठीकु, इहो ज़हन में रहे। हिन आयत में रमज़ान जो ज़िक्र न कयो आहे, त पोइ तव्हां रमज़ान में फ़र्ज़ कया विया आहिनि, कहिड़े महीने में न, उहे हिते ज़िक्र न आयो आहे। तव्हां ॾिसो, इहो आहे सम्झण में क़ुर पाक जी ॻाल्हि। ठीकु आहे न, असांजा फ़र्ज़ रोज़ा त आहिनि न हुन में रमज़ान करीम में, पर उहा कंहिं ॿिए हंधि वरी ॻाल्हि आई आहे। ठीकु आहे। अच्छा, कुतिब लफ़्ज़ असां ही जेको पढ़ूं था, टियों भेरो था पढ़ूं। 2 दफ़ा किथे आयो आहे? पहिरीं 178 में आयो, कुतिब अलैकुमुल क़िसास, बदिलो वठण जो हुकुम कयो अलाह पाक, तव्हां ते फ़र्ज़ कयो अथई। 180 में आयो आहे, कुतिब अलैकुम इज़ा हदर अहदकुमुल मौत इन तरकल ख़ैर लिल वसियत, वसियत बि ईअं हुकुम कई वई आहे। पर ॿी ॻाल्हि इहा आहे, असीं वसियत में असां ज़िक्र कयो, उन वक़्त लाइ न कयो, त तफ़सीरुनि में अचे थो पियो त इहो आयत तॾहिं आई जॾहिं सूरह निसा में हुकुम न आयो हो त कंहिंजो केतिरो हिसो आहे, को माण्हू मरे त हुनजो, इन करे फ़र्ज़ कई वई।
हाणे बि जेकॾहिं आहे पर हाणे छा त हिसा मुक़ररु करे छॾिया आहिनि अलाह पाक। त उन खां पोइ जेको वसियत करे थो पियो उहो हक़ु कंहिंजो नथो खाई सघे। त जेकॾहिं मुंहिंजे हिकिड़े धीअ जो हक़ु आहे, माना जेकॾहिं जेतिरो हिसो मुंहिंजो आहे धीअ जो, उनखे मां घटाए करे पंहिंजे पुट खे वधाए करे ॾियां, इहो मां ग़लति कंदुसि, क़ुर जे ख़िलाफ़ु वेंदुसि। या मां धीअ खे न ॾियां, उनखे चवां त बाबा हाणे तूं पंहिंजे भाउरनि खे माफ़ु करे छॾ, ग़लति। क़ुर में किथे कोन आयो आहे त तव्हां कंहिंखो माफ़ु कराए छॾियो। जंहिंजो जेको हिसो आहे उनखे मिलंदो। ऐं ॿियो हीअं जीअं तव्हां जेकॾहिं न हिकिड़ो जीअं पिज़ा ठाहिजे, उनजा 3 हिसा कजनि। तफ़सील वारा लिखनि था पिया त माउ पीउ जो या अज़ीज़नि क़रीबनि जो या जेको ॿारनि जो उहो हिसो थियल आहे, तव्हांखे फ़क़ति एतिरो हक़ु आहे जीअं उन पिज़ा जे 3 हिसो हुजे न, उन मां जेकॾहिं को ख़ैरु तव्हां कंहिंखे ॾियणु चाहियो था पंहिंजे मिट माइट खे, त ओतिरो करे सघो था पंहिंजे हक़ मां, वधीक तव्हांजो हक़ु न आहे। जंहिंजो हक़ु आहे उनखे ॾियो। ठीकु थियो। 3 हिसे ताईं तव्हां पंहिंजी मर्ज़ी हलाए सघो था पिया। ॿ दफ़ा इहो आयो ऐं टियों दफ़ो हिते अचे थो पियो त कुतिब अलैकुम सियाम, तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ु कया विया आहिनि। अॻिते अञा 2-3 ॻाल्हियूं ॿियूं ईंदियूं जंहिंजे करे कुतिब ईंदो, पर इहो आहे फ़र्ज़ु कया विया आहिनि। अच्छा, इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जी खां रिवायत आहे, जेको हिन किताब मां कढी आहे, मां रेफरेंस लिखियो आहे हिन में, त हिजरत बैदि पहिरियों हुकुम क़िबले जी तब्दीली जो आयो, उहो बि असां ॾिसी आयासीं, पढ़ी आया हुआसीं। ॿियो हुकुम ही रमज़ान करीम जे रोज़नि जो आयो। हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु, हिते असां लिखंदा आहियूं न, ही रज़ियल्लाहु अन्हा है, हिते अनहु, इहो छाजे करे, ही फेमिनिन आहे, ही मैस्कुलिन आहे। ठीकु, ही अनहा थींदो। खां रिवायत आहे जंहिंजो मफ़हूम इहो आहे, उहो बि हिन किताब तां वरितो आहे, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आशूरे जो रोज़ो रखंदा हुया ऐं हुनजो हुकुम कंदा हुया। मदीने पाक में आयो न त यहूदी बि रोज़ो रखंदा हुआ। छो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं हुनखे समुंड पार करायो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम रोज़ो रखियो, पोइ उनजी पैरवी कंदा पाण ते फ़र्ज़ु सम्झी। त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वञी सघो खे चयो असांजो त हक़ु वधीक आहे, त हज़रत मूसा अलैहिस्सलाम कयो असां बि कयूं, त पोइ उहो रोज़ो जेको आहे रखंदा हुया। पर जॾहिं रमज़ान करीम जा रोज़ा आया त पोइ उहो नफ़ली थी वियो। ठीकु आहे, फ़र्ज़ु फ़क़ति इहे थिया। ईसाइनि ते बि पहिरीं 30 रोज़ा फ़र्ज़ु हुया, कमा कुतिब अलैकुम सियाम चई न, त माना अॻु में हुया कीअं हुया। ईसाइनि ते चवनि था पिया त पहिरियों 30 रोज़ा फ़र्ज़ु हुया, पोइ उहे जेके रोज़ा रखंदा हुआ त माना 40 रखंदा हुआ, पोइ उन में वरी इहो आहे त हुन 10 हिन में गॾाए छॾिया, त उहो वरी इहो कंदा त राति जी ऊंदाही खां शुरू कंदा हुया, माना मग़रिब ते या इशा ते, वरो राति जी ऊंदाही ताईं, माना ॾाढो ड्रिगो हुननि जो रोज़ो हूंदो हुयो। ठीकु आहे न। पोइ हुननि जो को हिकिड़ो बादशाह बीमार थी पियो, चवनि था त उन चयो त मां ख़ुशि थियां त मां 7 रोज़ा ॿिया रखंदुसि, त हुनजी ख़ुशि थी वियो त 7 जे बजाए 10 रोज़ा वधाए छॾियईं, त वरी बादशाह जी पैरवी में हुननि पंहिंजे लाइ 50 रोज़ा करे छॾिया। हिंदू बि रोज़ा रखंदा आहिनि, पर हुननि जो पंहिंजो तरीक़ो आहे, उहे को फ्रूट खाईंदा आहिनि, कुझु छा कंदा आहिनि, बहरहाल। ऐं यहूदी बि रोज़ा रखंदा आहिनि, इहो ज़िक्र अची वियो। हाणे अलाह पाक चए थो रोज़ा छो फ़र्ज़ु कया विया आहिनि, लअल्लकुम तत्तक़ून। ऐं लअल जेको लफ़्ज़ आहे न, इहो हर्फ़ आहे, हिनखे चइबो आहे हर्फ़ तरजी, माना उमेद, उमेद आहे त तव्हां बहितर थियो, होप। हिनखे असां जीअं सिंधी में इहो बि चई कंहिंखे न चऊं, असां अरबी में चऊं लअल्लकुम बिल ख़ैर, उमेद आहे तव्हां ख़ैरियत सां हूंदव। असां सिंधी में चऊं न ख़त में लअल्लकुम, उमेद आहे तव्हां सां, अल्लक उमेद आहे तूं ख़ैरियत सां हूंदे। ठीकु। ऐं ॿियो इहो वरी अल कॾहिं कॾहिं जुमिलो चेंज थींदो त ख़ौफ़ में बि ईंदो आहे, पर हुनजो मिसाल हिते कोन था खणूं, अॻिते हलंदासीं। बसि हिते जेको आयो आहे उहो होप में आयो आहे, त अलाह पाक चए थो मन तव्हीं अलाह जो ख़ौफ़ रखो। रोज़ा इन करे फ़र्ज़ु कया विया आहिनि। अलाह पाक नथो चए तव्हां बुख ते रहो, इन ते रहो, न। अलाह पाक जंहिंजो मक़सदु रखियो आहे रोज़नि जो, असांखे शायदि अलाह पाक उहो पूरो करण जी तौफ़ीक़ ॾे। ऐं ॿियो अलाह पाक चए थो रोज़ा ॻणियल ॾींहं आहिनि इहे, पोइ 29 थींदा या 30 थींदा। ठीकु। पोइ जेको हुजे अवां मां बीमार या मुसाफ़िर, या सफ़र में हुजे, मरीदन ऐं सफ़र, तंहिं ते माना तंहिंखे ॻणप, ही ॻणप लिखियल आहे, माना ॻणे न ॻणे पूरो करणु लाज़मी आहे ॿियनि ॾींहंनि मां। जेको बीमार छॾे सघे थो रोज़ो, ऐं मुसाफ़िर बि छॾे सघे थो रोज़ो। ठीकु। पोइ पर उनखे वरी पोइ पूरा करणा आहिनि।
ऐं जिन खे मिसकीन जे खाधे ॾियण जी ताक़त आहे तिन ते फिदियो लाज़िम आहे। जेकॾहिं हू पैसा भरे सघनि था पिया त या कंहिंखे मानी खाराइनि। मानी कीअं थींदी? मिसकीन खे, मिसकीन माना ज़रूरतमंद, मिसकीन जो खाधो खाराइनि, उनखे हिकु रोज़े जे बदिले में फिदियो ॾियनि। हिकु रोज़े जो बदिलो छा थींदो? 2 वेला, रोज़ो 2 वेला खाइबा न, सेहरी ऐं अफ़तारी, त उहो ॾे। जेकॾहिं हुन 3 ॾींहं रोज़ा न रखिया, ठीकु आहे, त माना 6 माण्हुनि खे मानी खाराईंदो, माना 6 वेला थींदो। 3 माण्हुनि खे मानी खाराईंदो 6 वेला। अहिड़े नमूने सां हिकिड़े रोज़े जो माण्हू फिदियो आहे 2 वेला, माना हिकिड़े माण्हू खे मानी खाराइण। ऐं ॿियो कंहिं पुछियो हुयो त साईं फिदिये में छा ॾिजे? हिते साईं कनेडा में बि असां वेठा आहियूं, माण्हू चवंदा साईं जेका माना तव्हां हिते जे हिसाब सां ॾियो, या त हाणे जेकॾहिं माण्हू हिसाब थो करे पियो त ठीकु ठाक पैसा था लॻनि। ऐं जॾहिं तव्हां उन हिसाब सां कयो त तव्हां माना जेकॾहिं तव्हां पूरा महीना जा रोज़ा न रखिया त 60 ॾींहंनि जे लाइ जिते जेके पैसा ॾियनि था उन माण्हू घणनि ई माण्हुनि खे मानी खाराए सघे थो पियो। कंहिं वरी चयो त साईं कहिड़ी खाराइजे? त हक़ीक़त में मां किथे पढ़ियो हुयो त उहा माण्हू ॿिए खे मिसकिन खे मानी खाराए फिदे में, जहिड़ी माण्हू पाण खाए थो, न हुनखे घटि ॾियो न भले हुनखे वधाए ॾियो। ईअं न त पाण जेको खाए थो हुनखे हरू भरू वधाए ॾियो, पाण ते भार रखे न। ख़ुदा वास्ते जेको ख़र्चु कजे हुन ते ख़ुशि थिए, भार करे न कजे। उन खां पोइ ऐं न वरी कंजूसी कजे हुन में, उनखे ओड़ो ई खारायो जेको तव्हां पाण खाईंदा हो। ईअं न त पाण फ्रूट खाईंदा आहियूं, अंगूर बि हुजनि, ॾाढ़ो बि हुजनि, जॾहिं ॿिए खे ॾियो त उनखे ॾियो छड़ो ॿोड़ो मानी न। कोशिशि कजे बहितरु ॾिजे अलाह जी राह में। पोइ जंहिं वधीक कई चङाई उहा भली आहे। अलाह पाक ॿिनि ॻाल्हियुनि जो क़ुर पाक में सदाईं ज़िक्र कंदो। जेका चङाई कंदो उनखे वधायो त बहितरु आहे। ऐं जेकॾहिं को हुकुम आयो आहे कंहिं बि जो सख़्ती जो, कोई बि चवंदो त तव्हां जेकॾहिं रहम कयो त अञा बहितरु आहे। 2 ॻाल्हियूं तमामु क़ुर पाक पूरे में तव्हां ॾिसंदव, इहो असलूब आहे अलाह पाक जो। वधाईअ जे ख़ैर जे लाइ तरग़ीब हूंदी, तव्हांखे अजरुन अज़ीम आहे, अजरुन करीम आहे वधीक। ऐं चङाई कंदव त ऐं हुनखे वधाए ॾींदो अलाह पाक। ऐं जेकॾहिं का माना कंहिंजे लाइ अचे थो त जीअं फॉर एग्ज़ाम्पल जीअं क़तल तव्हां ते फ़र्ज़ु कयो वियो आहे, पर हिन जो मतिलबु न आहे त तव्हां क़तल कंदा वठो, हुन में बि एतदाल आहे। ऐं हुकुम आहे त जेकॾहिं तव्हां अञा चङाई कंदव त पोइ अञा बहितरु। माना इहो अलाह पाक हर वक़्तु असलूब आहे इहो। जंहिं चङाई कई उहा भली आहे उन लाइ, ऐं जे तव्हां रखो रोज़ो त अञा बहितरु आहे। ईअं न त मां जेकॾहिं चङो पिया चवंदा यार बीमार आहे भला ॿिए खे खाराए छॾिया, न, रोज़ो रखो त उहो वधीक बहितरु आहे लाइ। जेकॾहिं आयो त बि ॼाणंदड़, बाक़ी जेके ॼाणींदासीं न, छड़ो ईअं ई चवंदासीं त न बसि अलाह रहम कंदो जीअं चइबो आहे, न ईअं न आहे। अलाह रहम कंदो पर अमल सां, कोशिशि बहितरी जी कजे। उन खां पोइ महीनो रमज़ान जो हिते थो अचे। शहर न शहर, ठीकु आहे। असां शहर चवंदा आहियूं, माना असांजो शहर जिते मां रहंदो आहियां न उहो शहर आहे। अरबी में शहर चइबो आहे महीने खे। उहो हा खे ज़बर न आहे हिते, ॾिसो फतह न आहे। शहर रमदान, शहर रमदान, असां ॿई ग़लति चवंदा आहियूं। असां चवंदा आहियूं शहर रमदान, शहर अरबी में चवंदा आहियूं उहो ग़लति आहे, रमदान चवंदा आहियूं उहो ग़लति आहे। इन करे चइबो शहर, महीनो रमदान नालो आहे इहो। महीनो रमज़ान उहो आहे जंहिंमें क़ुर लाथो वियो। हाणे अलाह पाक रमज़ान जी अहमियत थो ॿुधाए इंसान ज़ात जे लाइ। क़ुर कंहिंजे लाइ लाथो? मुस्लमाननि लाइ, इंसान ज़ात लाइ। उन में चिटियूं ॻाल्हियूं आहिनि खुलियल दलीलनि सां, सुल्तान मुबीन, बय्यनात, बयान थियल आहिनि ॻाल्हियूं चिटियूं सिधियूं, हिदायत लाइ ऐं फ़र्क़ लाइ। यानी फुरक़ान आहे, फ़र्क़ु कंदो आहे सच ऐं कूड़ जे विच में। पोइ अवां मां जेको इहो महीनो ॾिसे, यानी जंहिंखे मिले नसीब थिए, असां त लफ़्ज़ ईअं अञा चऊं जंहिंखे नसीब थिए त उनखे हुन में रोज़ो रखणु घुरिजे। ठीकु, असां चवंदा आहियूं न बसि ईअं न। हज़रत अंस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला जी हिकु हदीस मुताबिक़ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जंहिंजो मफ़हूम इहो आहे त रमज़ान खे रमज़ान इन करे चयो वियो आहे छो त हू गुनाहनि खे साड़े छॾींदो आहे। ऐं रमज़ान जो असांजो क्लास न आहे, पर इहा तमामु अहम आहे, सम्झणु खपे त रमज़ान में फ़ाइदो वठणु खपे, गुनाहनि खे साड़ींदो आहे उहो। ठीकु आहे। रमद चवंदा आहिनि भठी खे, जे न जे सिरूं साड़ियूं आहिनि। ऐं रमदा चइबो आहे सख़्तु गर्मी, माना
अलत रमदा माना सख़्तु गर्मी जेका धरती तपी पए जीअं। ऐं जेको हुजे बीमार या सफ़र में उन ते लाज़िम आहे ॻाणाटो पूरो करणु ॿियनि ॾींहंनि मां। वरी अलाह पाक रिपीट कई आहे ॻाल्हि इहा, ठीकु, माना रखिणो आहे उहो ॻाणापा। उन खां पोइ घुरंदो आहे अलाह अव्हां ते आसानी करणु। युस्र माना आसानी, उसर माना ओखाई मुश्किल। पर अलाह छा घुरंदो आहे अव्हां ते? आसानी करणु। ऐं न घुरंदो आहे अव्हां ते का ओखाई ॾुखाई न घुरंदो आहे। असां जेकॾहिं कंहिं दीन जी ॻाल्हि खे ॾुखियाई सम्झूं न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुनत ते हलण खे ॾुखियाई सम्झूं न, त पोइ माना असांजे दिलि में ख़राबी आहे, बीमारी आहे, उनखे सही करणु खपे, उनजो इलाजु करणु खपे। इलाजु कीअं थींदो? ज़िक्र अलाह सां, सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। इस्तग़फ़ार पढ़ण सां, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ण सां, क़ुर पढ़जे, अलाह सही कंदो, इहा बीमारी दूर थींदी। घुरंदो आहे अलाह अव्हां ते आसानी करणु, ऐं न घुरंदो आहे अव्हां ते का ॾुखियाई। ऐं छा घुरंदो आहे अलाह? त वली तुकमिलुल इद्दत, अव्हां पूरी कयो ॻणप। ऐं पोइ छा वॾाई बयानु कंदा रहो अलाह जी, अलाह जो ज़िक्र हलंदो हले, वॾाई हुजे, पाण खे घटि करिणो आहे। ठीकु आहे न, अलाह त वॾो आहे ई आहे, पर माण्हुनि में क्यों बि पाण खे मथे न कजे। वली तुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वल अल्लकुम, वरी अल्लाह तो अल्लाह तो चए अल्लाह तशकुरून, अॻे हिते आयो ॾिसो, अलाह जी माना वॾाई बयानु कंदा रहो अलाह जी, जो अव्हां खे हिदायत वारो कयईं। ॾिसो, जेकॾहिं रोज़ो रखियो असां, माना शुकुर कजो अलाह जो, माना उनजी असांखे हिदायत नसीब थी आहे। अल्लकुम तशकुरून, ऐं मन में शुकुर कयो, हिदायत वारो कयईं त मन में शुकुर कयो, अलाह जो ज़िक्र कंदा रहो, वॾाई बयानु कंदा रहो, त मन में शुकुर कयो। ऐं आसानी तव्हां ते घुरंदो आहे त जीअं तव्हां शुकुर कयो। आख़िर में इहा ई ॻाल्हि वञी समराइज़ थींदी। तव्हां ते ॾुखियाई न आहे, असांजे ॾुखियाई जी ॻाल्हि कईसीं, माना असां अलाह जी शिकायत कई। राति जो उथणु, रोज़ो माना ई रोज़े रखणु, सवेर उथणु, निंड फिटाइणु, उन खां पोइ वरी सॼो ॾींहुं बुख ते हुन ते रहणु, पंहिंजे नफ़्स ते क़ाबू करणु, ज़ुबान सां कंहिंखे चवणो न आहे, जवाबु न्याय ॾियणु। बुख ऐं बर्दाश्त माण्हू करे थो वञे, पर रमज़ान में बि कावड़ बर्दाश्त, कावड़ ते पंहिंजी क़ाबू नथो करे माण्हू, पंहिंजे साड़ ते क़ाबू न करे सघंदो, पंहिंजी ज़ुबान ते क़ाबू न करे सघंदो। केॾो अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजी पुछा कनि, सो कमाल आहे रब साईं जो। चवनि था हिते अॻिते अचे थी हदीस मुबारक, त कंहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहो सुवाल फरमाए कयो हुयो, या ॿ सगोरा, ॿ साहब सगोरा आया, त मुंहिंजी पुछा कनि, त चयो अलाह जे लाइ तव्हां खां पुछा कनि न, किथे आहे, केरु आहे, किथे आहे, छा आहे, फॉर एग्ज़ाम्पल थींदो न, मुंहिंजी पुछा कनि, मुंहिंजो तारीफ़ तव्हां खां वठनि, तॾहिं चओ तव्हां वेझो आहियां। अलाह पाक न चए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, त पोइ तव्हां खे चओ त मां वेझो आहियां। वैज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि हिन में जेको मां तर्जुमो कयो उन थोरो मां करेक्ट थो कयां। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजी पुछा कनि, हक़ीक़त में ही जेको लिखियो पियो आहे न, तॾहिं चओ इहो बि ठीकु आहे, पर हक़ीक़त करे ॾिसजे त हूअं जेकॾहिं हिनखे छॾियो त अलाह पाक छा थो चए, आउं वेझो आहियां। पर ही किथे मूं तर्जुमो इहो पढ़ियो त इन में कुल न आयो आहे, त कुल माना त तव्हां उन्हनि खे चओ काफ़ी आयो, त हिन में कुल आयो आहे। पर मां हींअर ई जॾहिं तर्जुमो कयां पियो, त हींअर मूंखे थोरो अंदाज़ो इहो थियो त न, ही वधीक बहितर आहे। छो जो जेकॾहिं, छो जो ही मुखातिब कंहिंखे आहे, वइज़ा सअलक, जेकर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां पुछनि त, हा न, त मुंहिंजे बाबति इबादी मुंहिंजा बाना, त मां क़रीब आहियां, उन्हनि जे वेझो आहियां, त उहो उन्हनि खे केरु ॿुधाईंदो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदो। त इन करे इहो जेको मूं हुते पढ़ियो, मूंखे ॾाढो इहो ज़हन में आयो, त मां चयो ॾाढी सुठी ॻाल्हि इहा आहे, पर हक़ीक़त में उन खां ही तर्जुमो वधीक बहितर आहे। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो थो वञे न, त तोखां पुछनि त
त पोइ केरु जवाबु ॾींदो? जवाबु तव्हां ई ॾींदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींदो। हीउ तमामु सही आहे। पोइ आऊं वर्णाया थो सॾु, तव्हांजे क़रीब त आहियां, पर क़रीब जो फ़ाइदो कहिड़ो आहे इंसान खे? ऐं ॿियो हिते ॾिसो इबादी लिखियल आहे, मुंहिंजा बाना। ईअं न लिखियल आहे त मोमिन तोखां पुछनि, तोखां मुस्लमान पुछनि, या तोखां काफ़िर पुछनि, त पोइ हीअं ॿुधाइनि न। इबादी मुंहिंजा बाना, जेको सभु अलाह जा बाना आहिनि, मुंहिंजा बाना तोखां पुछनि। का हद न आहे का मुक़ररु त केरु पुछे? सुभान अल्लाह। त पोइ छा चवंदा आहिनि? आउं वेझो आहियां, इन क़रीब, बेशक मां वेझो आहियां, इन बेशक मां वेझो आहियां। ऐं पोइ छा? उजीब दावत दाए इज़ा दान, ऐं वर्णायां थो, ऐं जवाबु ॾियां थो, ऐं सॾु उन्हनि जो, सॾु सॾींदड़ जो, सॾु वर्णायां थो जेको मूंखे सॾे थो। इज़ा दान, जॾहिं मूंखे सॾे थो त मां वर्णायां थो। फलयस्तजीबू, तंहिं करे मुंहिंजो क़बूल करणु घुरिजनि, माना जेको मां चवां उहो क़बूल कनि। वल युमिनू बी, ऐं मूं ते ईमान आणणु खपे न, मां त वेझो आहियां उन्हनि जे। अल्लाह यशुदून, छाजे करे? त माना उहे सुधरनि, हिदायत वठनि, मुंहिंजो चयो वठंदा, मोमिन थींदा, हुकुम वठंदा, त हिदायत मिलंदनि न। हिते तशकुरून, शुक्र जी ॻाल्हि न आई आहे। लअल्लहुम यरशुदून, रुशद वठनि, हिदायत वठनि, सिधो रस्तो वठनि। त असां चवंदा आहियूं निमाज़ में, निमाज़ अलाह सां कलाम आहे, कमाल आहे। निमाज़ असांखे तॾहिं सम्झ में ईंदी न, निमाज़ जी अहमियत छो आहे। असां चवंदा आहियूं रुकू में जॾहिं उथंदा आहियूं न, सुभान रबियल, असां जॾहिं हाणे न त निमाज़ ते वरी अचिबो त कॾहिं इहा ॻाल्हि सम्झाए बि मुख़्तसरन, त रुकू में चवंदा आहियूं सुभान रबियल अज़ीम। रुकू खां पहिरीं क़ुर पढ़ियोसीं, अलाह जी तारीफ़ थी शुरू कई सुभान कलाम खां, पर जॾहिं सुभान रबियल अज़ीम चऊं था त असां डायरेक्ट चऊं था पिया त सुभान पाक आहे, माना पाक आहे मुंहिंजो रब जेको आहे अज़ीम, ताक़तवर, सगारो, डायरेक्ट मुंहिंजो रब। पोइ जॾहिं असां जॾहिं रुकू में उथूं था, छा था चऊं? समय अल्लाहु लिमन हमिद। समय इहो लफ़्ज़ आहे पास्ट टेंस जो, माना इहो मबनी आहे, माना इहो तय थियो, अल्लाह ॿुधी वरितो, ॿुधंदो न, ॿुधे थो न। समय ॿुधी वरितो, जंहिं हुनजी तारीफ़ कई, माना इहो ईअं न आहे त हा ॿुधई न ॿुधंदो, न, ॿुधी वरितई, ख़तम। ऐं जॾहिं असां पोइ वरी चऊं था पिया रब्बना वलकल हम्द, वरी अलाह जी तारीफ़ आहे, त इहो ई आहे, अलाह ॿुधे थो न। तॾहिं त चवंदा सुभान रबियल अज़ीम निमाज़ में चयो, त इहो मां सोचींदुसि कोन त अलाए ॿुधो अलाए न ॿुधो, अलाए ख़बर न आहे, अलाह ॿुधई बसि तय। उजीब पहिरीं आयो आहे, दान पोइ आयो आहे। कमाल आहे क़ुर पाक जे तरतीब जो, लफ़्ज़नि जो, यानी क़बूल कयां थो, या माना ॿुधी थो वठां जेको मूंखे माना हो थो थिए, घुरे थो मूंखे दुआ। ईअं त जेको दुआ घुरे थो मां हुनजी ॿुधी वरिती न, ॿुधी वरिती मूं जेको मूंखां दुआ घुरे थो पियो, उजीब ॿुधी वरिती, वर्णायां थो, जवाबु ॾियां थो, जवाबु थो ॾियां मां। कमाल न आहे? जवाबु केरु ॾींदो? जंहिं ॿुधंदो न, ॿुधंदो न त जवाबु किथां ॾींदो? कमाल न आहे? अलाह पाक समय बि न चयो आहे त मां ॿुधां थो पोइ जवाबु ॾियां थो, न, उजीब बसि। इन लफ़्ज़नि खे सम्झण जी ज़रूरत आहे ॾाढी, तमामु केतिरी हाणे एक्सप्लेनेशन कजे, टाइम थोरो आहे, हलूं था अॻिते। दुआ में इहा सम्झणु खपे त कॾहिं त फौरन ई क़बूल थींदी आहे, कॾहिं देरि सां, जंहिंमें इंसान जी भलाई हुजे। तव्हां असां खे पंहिंजे बुरे जी ख़बर काफ़ी दफ़ा न पवंदी आहे, इंसान ज़ाहिरी तौरु खणी कुझु पवंदी हूंदी, पर असल में न पवंदी आहे। ऐं क़ुर में ई हिकिड़ी आयत आहे, हीअ असरा जेको आहे, 15 नंबर जेका सूरत आहे, उनजी 11 नंबर आयत आहे, हीअ सोचण जी ॻाल्हि आहे। हिन में अलाह पाक चए थो, इहो अलाह पाक थो चवे न, याद उल इंसान बिशर दुआ हू, माना इंसान दुआ घुरे थो पियो शिर जी, पंहिंजे लाइ नुक़सान जी, बिल ख़ैर, ईअं ई जीअं चङाई जी दुआ घुरंदो आहे हुनखे, पर ख़बर ई कोन थी पए। वकान अल इंसान अजूला, इंसान तकिड़ो आहे, अॼु ई थिए इहो कमु। पर चवनि था पिया त या वरी कॾहिं हुनजे बदिले में दुनिया में का बहितर शइ मिलंदी आहे, पर दुआ वापसि न वेंदी आहे। दुआ अलाह खां कई, अलाह जवाबु ॾींदो। जवाबु छा ॾींदो?
अलाह जवाब ॾींदो मां तुंहिंजी दुआ ॿुधी वरिती, हाणे मां सोचां थो छा कजे। अलाह पाक जी ज़ात दुआ ॿुधी वरिती, बंदे जी फरियाद ॿुधी, अलाह पाक जवाब ॾिनो उनजो ऐं ॾींदो बि उनजे फ़ाइदे में। या त उन वक़्तु दुआ क़बूल कंदुसि, या उन खां बहितर अता कंदुसि, या वरी उन खां का ॿी बहितर शइ ॾेई छॾींदुसि, या त उनखे आख़िरत जे फ़ाइदे लाइ सफ़ा मुअखर करे छॾींदो। मतिलबु त का दुआ ज़ाया नथी थिए। इहो अलाह में यकीन कामिल रखणु खपे ऐं दुआ खे छॾणु न खपे, ऐं न ई अलाह मां उमेद लाहिजे कॾहिं बि। हलाल कयो वियो आहे तव्हां लाइ रोज़े वारी राति में पंहिंजनि ज़ालुनि सां मिलणु। इहा ॻाल्हि असांखे सम्झणु खपे। सुबुह त कनि जेके शादी वारा आहिनि, अलाह पाक हलाल कयो आहे रोज़े वारनि लाइ राति में, जो उहे अव्हां जो लिबास आहिनि। कमाल आहे लिबास जो लफ़्ज़ जो इस्तेमालु बि, ऐं अमी उन्हनि जो लिबास आहे। लिबास अंदरूनी बि ढक ढकींदो आहे ऐं ॿाहिरीं तव्हांखे सूंहं ॾींदो आहे। ज़ाल मुड़ुस ॿई हिक ॿिए जी सूंहं आहिनि ऐं हिक ॿिए जो ढकु आहिनि। ज़ाल जी ॻाल्हि ॿाहिरि न कढिजे ऐं ज़ाल मुड़ुस जी ॻाल्हि ॿाहिरि न कढे। किथे बि हिक ॿिए जो ढकु हुजनि, हिक ॿिए जी पर्दापोशी कनि। अलाह ॼातो त अवी पाण सां ख़यानत कंदा आहियो। ॾिसो ॾाढो सम्झण जी ॻाल्हि आहे। ऐं हिकिड़ी हिन में हिकिड़ो ॾिसो पुराणे ज़माने जी ॻाल्हि ईंदी त हिकिड़ो ॾिसो त अलाह पाक हुकुम कीअं थो ॾे, कीअं थो सम्झे बाने खे पंहिंजे खे। अलाह ॼातो त अवी पाण सां ख़यानत कंदा हुयो, कहिड़ी वक़्तु ईंदी, पोइ ॿाझ सां मोटियो अव्हां ते ऐं माफ़ कयईं अव्हां खे ॿ ॻाल्हियूं कई। कहिड़ियूं? उहा जेका पाण सां तव्हां ख़यानत कंदा हो, ठीकु आहे, उनखे ॿाझ सां मोटियो तव्हां ते, वरी माफ़ करे छॾी। छा हूंदो त पहिरीं रोज़ा ईअं हूंदा हुया, जो असां ज़िक्र कयोसीं न, ईसाइनि जा हूंदा हुया। अहिड़े नमूने सां हिन रोज़े जे फर्दनि खां पहिरीं जेको रोज़ा रखंदा हुया, उन में बि इहे ई डिघा रोज़ा हूंदा हुआ। कीअं हूंदा? राति थियण यानी मग़रिब या इशा बैदि छा हूंदो? सुम्हण ताईं कुझु खाइण पीअण या पंहिंजे घर वारनि ॾे वञण जी इजाज़त हुई। ठीकु, माना निमाज़ पढ़ी आयो, जेसि ताईं वेठो आहे, ठीकु आहे, सभु इजाज़त आहे। पर सुम्हण बैदि सुम्ही पियो त पोइ माना हुनजो रोज़ो शुरू थी वियो। हाणे जाॻियो जॾहिं बि माना रोज़ो आहे, जेसि ताईं वञी इफ़्तार थिए। कुझु असाबनि सगुरनि खां छा थियो त उन में कोताही थी, यानी हुननि या त कंहिं खाधो पीतो हूंदो या असाब सगोरा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जे निंड में जाॻिया त खाइण पीअण न आहे, पर अञा राति हले थी पई, थी सघे थो को पंहिंजी घरवारी ॾे बि वियो। त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उनजो ज़िक्र कयो वियो ऐं माफ़ी वरिती वई। उन ते इहा आयत लथी ऐं पोइ उन में आसानी कई वई, यानी सहरी ख़तमु थियण ताईं इहा इजाज़त मिली वई त का पाबंदी न आहे। ऐं ॿी ॻाल्हि तमामु अहम, हालत जनाबत में, माना जेको घरवारी वञे माण्हू, जेसि ताईं तड़ करे तेसि ताईं उहा जनाबत आहे। या वरी हैज़ वारियूं औरतूं, जेकॾहिं हैज़ ख़तमु थी वियो हुजे, पंहिंजो पीरियड जेको हूंदा आहिनि, त उन खां पोइ बि तड़ करणु लाज़मी हूंदो आहे। पर जेकॾहिं रोज़े जा ॾींहं आहिनि ऐं उनखे ख़बर आहे त हैज़ ख़तमु थी चुको आहे, तड़ जो टाइम न मिलियो अञा, ऐं जेकॾहिं मर्द आहे उनखे बि तड़ फर्ज़ थी वियो, ठीकु, त पोइ ईअं न त रोज़ो छॾिजी वञे। हाणे मां छा कयां, रोज़ो टाइम बि कोन्हे, मां तड़ बि नथो करे सघां, रोज़ो कीअं रखां? न, हालत जनाबत में रोज़ो रखी सघिजे थो, इहो बि कसीर मां वरितो आहे। ऐं मां ॿिए हंधि बि ॾिठो, तव्हां भले चेक कजो, चयो अथऊं त इहा इजाज़त आहे। रोज़ो रखिणो आहे, पोइ खणी निमाज़ खां पहिरीं माण्हू वरी तड़ करणु लाज़मी आहे, छो जो निमाज़ इन जनाबत में या हैज़ जे ख़राबी में, माना जेको आहे नापाकाई में, ख़राबी न नापाकाई में निमाज़ नथी पढ़ी सघिजे। पोइ हाणे अलाह पाक त फरमाए थो, सुबुह त करियो साणनि, हाणे सहरी ताईं इजाज़त आहे, ऐं तलब करियो छा? जेकी लिखियो आहे अलाह अमाल आहे, यानी औलाद। यानी इहो मक़सदु ज़हन में हुजणु खपे त अलाह सी साले औलाद ॾे, दीन जी ॻाल्हि बि हुजे। ऐं एसि ताईं खाओ ऐं पीओ जेसि ताईं तव्हां लाइ पधिरो थिए कारे धागे खां अछो धागो। हाणे इहो अहिड़ो वक़्तु थींदो आहे जंहिंमें तव्हां राति हूंदी त कारे धागो अछे में फ़र्क़ु तव्हांखे नज़र न ईंदो, तॾहिं बि तव्हां करे ॾिसो। थोरो ईअं बाख फुटी न, हीअ जेको हिनखे चवंदा आहिनि डान, हीअ जेको आहे न अबियत जेको थी वञे, माना इहो टाइम थींदो बाख फुटी जो, ठीकु आहे न, फजर जीअं चइजे, इहो डान आहे। डान थींदी न, उन में ॾिसो त तव्हां कारे खां अछो धागो अलॻि थी बीहंदो। कमाल अलाह पाक जो, कहिड़ी निशानी कहिड़ी रखी त आख़िरत ताईं बि इहा शइ चेंज कोन थींदी न। त पोइ रोज़ो पूरो कयो राति तोड़ी, टाइम आहे राति पूरो कयो, पोइ हुनखे रोज़ो जॾहिं रखियो आहे
सहरी ताईं, पोइ सहरी खां पोइ वरी राति ताईं, माना यानी मगरिब जीअं थींदी राति शुरू थी थिए त पोइ ओसि ताईं पोइ वरी सहरी करणु अफ़्तारी करणी आहे। अफ़्तारी में घणा माण्हू असांजा ॾाढो की कचहरे में लॻा पिया हूंदा आहिनि, के पुराणा हाल वाल कंदा आहिनि, कंहिंजी दावत थियल हूंदी आहे त पोइ जेको भरिसां वेठल हूंदो आहे उन्हनि खे टाइम विञाईंदा आहिनि। हालांकि अफ़्तारी वक़्तु न दुआ हुजणु खपे, छो जो उन वक़्तु तव्हांखे बदिलो मिलंदो आहे महिनत जो। इन करे अफ़्तारी वारा 5 मिंट कुझु कोई न ॻाल्हाए, फ़क़ति ऐं फ़क़ति जेको आहे अलाह पाक जो ज़िक्र हुजे ऐं दुआऊं हुजनि। हीअ जेका असां ॻाल्हि कईसीं इहो ख़ुदा जो हुकुम क़ुर में लिखियलु आहे, कोई न सम्झे त पोइ ग़लति ॻाल्हि कई अथसि। ठीकु, उन खां अलावा ऐं न करियो उन्हनि सालुनि सां सुहबत जो तवी हुजो मुअतकफ़, यानी एतकाफ़ वारा तव्हां हुजो मस्जिदनि में, पोइ ज़्यादा सुहबत न आहे करणी वञी करे, छो जो इहे अलाह जूं हदूं आहिनि मुक़ररु थियल। पोइ उन्हनि खे वेझा न वञो, यानी अलाह जी हदुनि खे वेझा न वञो, माना उनजो सोचियो बि न। ठीकु आहे न, वञण त परे जी ॻाल्हि आहे न, करणु हिकिड़ो गुनाह त अलॻि ॻाल्हि आहे, उन लाइ सोचियो बि न, कोशिशि कयो त उनजो माहौल बि न ठहे। अहिड़ी तरह पधरियूं कंदो आहे अलाह पंहिंजूं आयतूं, यानी हुकुम माण्हुनि लाइ त मन उहे परहेज़गार थियनि। इहो बि ईअं ई आहे त छा हूंदो त अॻे जेके वेहंदा एतकाफ़ में असाब सगोरा हूंदा या ॿाहिरां जेको बि, त उन्हनि खे इहा माना हूंदो हुयो त एतकाफ़ा मां निकिरी जेके ज़रूरत हूंदी त माण्हू पंहिंजे घर ॿेलिया वेंदा। त अलाह पाक चयो त ॿी त सहरी ताईं इजाज़त आहे, पर जेको एतकाफ़ में मस्जिद में वेठो हुजे, मर्द वेंदा आहिनि, त जेको वेठो हुजे उनखे एतकाफ़ टोड़े करे ॿाहिरि न आहे वञिणो, बसि। ठीकु आहे, उहा इहा पाबंदी आहे। ऐं न खाओ तव्हीं पंहिंजा माल पाण में, माना हिक ॿिए जा माल न खाओ, बिल बातिल नाहक। हाणे हिते मां जेको लिखियो आहे न हड़प कयो, असल में न खाओ नाहक, इन जो सिंधी में लफ़्ज़ थींदो हड़प करणु। हड़प चइबो ई उनखे आहे जेको माण्हू ॿिए जा माल खाई छॾे। टाइम ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका हिते तमामु अहम आहे, महिरबानी करे जेके वेठा थोरो गौर सां क़ुर जे लफ़्ज़नि खे ॾिसो प्लीज़। ऐं अलाह पाक चए थो वतलू बिया अलल हुकाम ताकुलू, ऐं उन माल खे या पंहिंजे माल खे हाकिमनि ॾांहुं हिन लाइ रुशत तौरु न पुॼायो त माण्हुनि जे माल मां कुझु भाङो खाओ तव्हां ॾोह सां, हिन हूंदे बि जो ॼाणंदा आहियो। हाणे मतिलबु छा थियो, भई हिकिड़ो त तव्हां कंहिंजो माल तव्हां वटां अमानत आहे या तव्हांजो को हिसो आहे जेके तव्हांखे ॾियणो आहे अमानत, त उहो तव्हां न खाओ। तव्हांखे कंहिं कर्ज़ ॾिनो, घटि थियो अब्दुल रशीद तव्हांजो आवाज़ घटि आहे, आवाज़ सही न आहे छा? आवाज़ सही आहे, आवाज़ सही आहे, साईं तव्हां पंहिंजो ठीकु कयो, आवाज़ सही आहे। ठीकु साईं, हा। त हाणे हलियूं पिया असां हिन ते, त ॾिसो माल माना खाइण जो मतिलबु छा आहे, उहो इहो आहे त या त मूंॾे मां कंहिंजो कर्ज़ु वरितो उहो खाई वञा, जेतिरो वरितुमि उन खां घटि ॾियां, उन खां अलावा अमानत आहे उन में ख़यानत कयां, उन खां अलावा को कंहिंजो हिसो आहे त उहो मां खाई वञा, कंहिं ॿिए खे न ॾियां, चाहे मां जी हैसियत कंहिंजी कहिड़ी बि हुजे, पीउ जी हुजे, भाउ जी हुजे, या ॿिए नमूने काई बि हुजे, का अमानत रखियल हुजे कंहिंजी। ऐं टी ॻाल्हि जेका हिन में तमामु अहम आहे उहा इहा आहे त फॉर एग्ज़ाम्पल हाणे जंहिंजो मां माल खाधो आया कंहिंजा, उहो जेकॾहिं को सम्झो त उनखे मां सम्झां थो त इहो मां ईअं खाई नथो सघां, इन करे मां इनखे कानूनी पंहिंजो तहफ़ुज़ ॾियां। ठीकु आहे, परायो माल त आहे, पर मां जेको छो न पंहिंजे नाले कराए छॾियां, या ज़मीन जो टुकड़ो जेको आहे इहो, पोइ मां ख़बर आहे त इहो मुंहिंजो न आहे। ठीकु, पोइ मां छा कयां, कोर्ट में वञी पूरा कागज़ ॾेई कूड़ा शनाख़त जी कापी ठाहिराए, इहो पाकिस्तान में आम तरह थिए थो पियो, उन खां पोइ कूड़ा आङूठा हणाए माण्हू क़बर मां आङूठा हणाइनि था वञी करे, त उन खां पोइ उहो कराए, ऐं ॿियो वरी जज खे या त ॾियां लख ॿ जेको उनखे बि ॾिजनि, वकील खे वॾा मां भई इहो महिरबानी करे मूंखे हक़ में फ़ैसिलो कराए ॾे। पोइ छा था सम्झो उहो सही आहे? अलाह पाक चए थो इहो जेको रिश्वत पैसा ॾियो था पिया, जो तव्हां ॼाणंदा आहियो त परायो माल आहे, उहो न कयो। पोइ हाणे ॻाल्हि इहा आहे त दरबार इन जो इहो शान नुज़ुल आहे त दरबार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हिकिड़ो ईअं वाक़ियो थियो आहे, वल्लाहु आलम, पर जेको किताब मूं आहे उहो इहो आहे त रबिया बिन अबदान हज़रमी हिकु ज़मीन जे टुकड़े लाइ उमरो अल कैस ते दावा कई।
रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अची ख़ुज़र में के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ठीकु आहे, त तो वटि को शाहिद आहे, माना हिन दावा कई त हीअ ज़मीन जो टुकड़ो मुंहिंजो आहे, है न, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अची त मुंहिंजो आहे। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनखे, जंहिंजो मफ़हूम इहो आहे त तो वटि को शाहिद आहे, हुन चयो त शाहिद कोन्हे। त पारगार रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद मुबारक थियो त अगरि तो वटि को शाहिद न आहे त पोइ उमरा वल कैस मुदई अले जंहिं ते तो दावा कई आहे त हीउ टुकड़ो हिन जो न आहे, हीउ टुकड़ो ज़मीन जो मुंहिंजो आहे, उन जे कसम ते फ़ैसिलो थींदो त हू कसम खणे त हू त मुंहिंजो आया कंहिंजो आहे, त उमरो अल कैस कसम लाइ तयारु थियो त मां कसम खणां थो त मुंहिंजो आहे, इहो हिन जो न आहे। इरशाद इकरामी थियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, अगरि को कसम इन करे खणंदे त हिन जो माल या मिल्कियत ज़ुल्मन तूं खाए त क़यामत ॾींहुं अल्लाह सां नाराज़गी जी हालत में मिलंदे। ओ कमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा ज़बान जा लफ़्ज़ फरमाया, अल्लाह पाक बहितर ॼाणे। मफ़हूम इहो आहे त जेकॾहिं तूं कूड़ ते माल खाई, कूड़ ते कसम खणी हिन जो माल फमाए थो त अल्लाह पाक जी नाराज़गी सां उन ते मिलंदे, त अल्लाह पाक तोसां नाराज़ हूंदो। हिन हदीस मुबारक जावी हज़रत सईद बिन जुबैर रज़ियल्लाहु ताला अन्हु। त इहो हिन में हाणे समरी छा आहे, रोज़ा फ़र्ज़ थिया सन 2 हिजरी में, असां चवंदा आहियूं रमदान, इहो अरबी में आहे रमदान। रोज़नि जी अहमियत खे सम्झणु खपे ऐं फ़क़ति बुख उन मक़सदु न हुजे रोज़े रखण जो, शुक्र हुजे अलाह पाक जो। परायो माल नाहक न खाइजे, न रिश्वतूं ॾेई पंहिंजे हक़ में फ़ैसिला कराइजनि, ऐं जेके वकील जज या शाहिद हक़ ॼाणींदे बेईमानी कंदा आहिनि उहे बि हिन में सभु जवाबदेह थींदा अलाह जे आॾो, जंहिंमें अलाह जे नाराज़गी हूंदी। अलाह से असांखे इन में पनाह रखजांइ। अल्लाहुम्मा ला जअलना मिनहुम, जेके ईअं कनि असां ते जेकॾहिं बि कंहिंजो जे अलाह से असांखे तौफ़ीक़ ॾे असां कंहिंजो हक़ पूरो अदा करे छॾियूं पंहिंजी ज़िंदगी में इंशा अल्लाह ताला। 199 खां 96 ताईं में छा ॻाल्हि ईंदी, चंड जी ॻाल्हि ईंदी, हज जी ॻाल्हि ईंदी, किताल माना जिहाद जी ॻाल्हि ईंदी, इन्फ़ाक़ बि ईंदो। फ़र्ज़ थियो हज 9 हिजरी में। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही पुछनि था तोखां बाबति 9 चंडनि जे, 9 चंड पुछनि था, अलाह से हिकु सुवाल था कनि खां, चओ त इहे वक़्तु मुक़ररु थियल आहिनि माण्हुनि ऐं हज जे लाइ। जेको चंड मुंहुं करे थो माना तब्दीली करे थो पियो, इहे मुक़ररु वक़्तु आहिनि अलाह पाक जे तरफ़ां, कंहिंजे लाइ, माण्हुनि जे लाइ ऐं हज जे लाइ। कीअं आहे इहो हुते ईंदो। हाणे ॾिसो हीउ जेको चंड आहे न उनखे चवंदा आहिनि हिलाल, ही चंड आहे जेको नओं चंड थींदो आहे न, ठीकु आहे, हिलाल नओं चंड। ऐं जॾहिं इहो पूरो थी वेंदो आहे 29 या 30 जो, उनखे जॾहिं पूरो चंड चवंदा आहियूं सिंधी में, उनखे चवंदा आहिनि बदर। ठीकु, ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां जेको पुछनि था त पोइ हाणे ही जेको चंड जो साइकिल आहे इन बाबति तोखां पुछनि था पिया, उहो कीअं आहे। ऐं ॾिसो एॾी मज़े जी ॻाल्हि, मूंखे इहा ख़बर कोन्हे, मूं हींअर ॾिठो त इहा ख़बर ई त तारा जेके आहिनि उहे एंटी क्लॉकवाइज़ हलनि था पिया गैलेक्सी में, ही चंड ज़मीन जे चौधारी बि एंटी क्लॉकवाइज़ हले थो पियो, सॼी काइनात एंटी क्लॉकवाइज़ आहे। तॾहिं त असां जेको आहे इहो हज ॾिसो था एंटी क्लॉकवाइज़ कंदा आहियूं, कमाल न आहे। 1400 साल पहिरीं कहिड़ी हिकमत आई त हीअ असां कयूं था पिया हीअं क्लॉकवाइज़ न पियो थिए हज, रब जी हिकमत वञे, सुभान अल्लाह। इन में ई माण्हू खे दीन खे सम्झणु खपे। उन खां पोइ ही सभु हिन जी स्टेट्स आहिनि। हिते शुरू थियो न्यू मून, हे थींदो हिते फुल मून, उहो हीअं हलियो हीअं, ठीकु आहे, हे हाफ आहे हिते। अच्छा, हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ऐं हज़रत सअल बिन गनम अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु जे सुवाल जे जवाब में इहा त लथी आहे। हुन अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल कयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंड जो इहो हाल कहिड़ो आहे, यानी इन करे न त एतिराज़ आहे, ईअं छो थो थिए, न कहिड़ी हिकमत आहे हिन में। पहिरीं त बिल्कुलु ई सन्हो थो निकिरे, पोइ रोज़ बरोज़ वधे थो, ताईं जो पूरो बदर थियो वञे, वरी घटिजंदो थो वञे, जो सफ़ा बारीक थी सन्हो थियो वञे, हिकु हालत न आहे। उन सुवाल में कोई एतिराज़ न हुयो, हिकमत मालूम करणी हुई। उन ते इहा आयत लथी त इंसान जी सहूलियत लाइ निशानियुनि, यानी वक़्तनि जी मुक़ररी लाइ। असां चवंदा न, पर अॻे न हूंदा इहे कैलेंडर, न अॻे असांजे ॻोठनि में चवंदा
चंड जी 15 तारीख़, चंड जी 16 ते शादी थींदी। हक़ीक़ा बि हीअं रखां था, मूंखे चङी तरह यादि आहे, चंड जी 4 तारीख़ ते या नए चंड ते ॾिसंदासीं। अहिड़े नमूने सां जीअं महीने खे ॾींहंनि में विराए सघिजे, 30 ॾींहं न त हुनखे ॾींहं अची था वञनि हुन में। ऐं साॻे नमूने हज जूं तारीख़ूं बि इन में ईअं ई तय थींदियूं अॻे हज ते। इन ते तॾहिं त महीना बि चेंज थींदा न। ॾिसो न, ज़िल हज कीअं ईंदो हुयो, चंड पूरो थियो पहिरीं आई त ॿियो महीनो शुरू थियो न। बाक़ी जेके कंहिं तारीख़ खे, कंहिं चंड जी का तारीख़ आहे या चंड जे निकिरण जा त जो नंढो आहे वॾो आहे, के वहम रखनि था न हुनमें, उहो सही न आहे। अलाह पाक इन लाइ चंड खे नंढो घटि वधि नथो करे त तव्हां वहम रखो त अॼु 3 तारीख़ थींदी, 3 जो चंड इहो मन, ऐं जेको आहे न इन जो ॾींहुं मनूस आहे, इहो हीअं थींदो आहे। लाहौल वाला क़ुव्वत। ऐं अलाह पाक वरी त लफ़्ज़ आंदो आहे वलैसल बिर, बिर माना चङाई, चङाई नेकी। ऐं चङाई ऐं नेकी इन में न आहे, कहिड़ी हालत में न आहे त मन एहराम जी हालत में संदन घरनि में पुठियनि पासनि खां अचो। इहे जेके आहिनि नसारा जॾहिं हूंदा हुया मदीने पाक में, उहे बि जेके हज लाइ वेंदा हुया त उहो छा हूंदो त उन्हनि जो इहो हूंदो त एहराम में पाकाई जो हिसाबु आहे न, त पोइ असां जेको घर मां निकिरूं था वञूं था त इहो त असांजा गुनाह आहिनि। हाणे इन मां अचूं वञूं था, इन जे करे पोइ जेकॾहिं घर वञण जी ज़रूरत हूंदी त पोइ इहो दरज पुठियां भित खां न या त टपी वेंदा हुया या का दरी हूंदी त उन हलिया वेंदा। अलाह पाक चवंदो इहा कहिड़ी चङाई आहे, संदन घरनि में पुठियनि पासनि खां अचो, इहा चङाई न आहे। असल चङाई उन में आहे जेको अलाह खां ॾिजे न, वरी लफ़्ज़ आहे अलाह खां ॾिजो। ऐं घरनि में अचो पंहिंजे दरनि खां, ऐं अलाह खां ॾिजो त मन में छुटो। लअल्लकुम, हिते चयो आहे तुफ़्लिहून, लअल्लकुम, अल्लाह अथव इस्म, इहो न हर्फ़ तरजी, यानी तुफ़्लिहून मन में फलाह वठो, मन में छुटो, फलाह वठो, फलाह केठो छुको छो थो। विड़ो अल्लाह जी वाट में, वक़ातिलू फी सबीलिल्लाह, ईअं विढ़णो न आहे। हिते लिखियलु आहे विड़ो, क़तल बि चई सघिजे थो, पर इहो विढ़ण में बि अचे थी ॻाल्हि त जंग कयो या विड़ो अल्लाह जी वाट में, फ़क़ति अल्लाह जे लाइ। जेके विढ़नि तव्हां सां, हाणे माण्हू हिननि खे ॾाढो ग़लति कयो आहे, केतिरो माना टाइम घटि आहे, ॻाल्हियूं घणियूं नथियूं करे सघजनि, पर हर को सम्झे हिन ॻाल्हि खे त क़ुर जी आयत पूरी पढ़िजे। ऐं हिकिड़ी आयत कॾहिं कॾहिं मतिलबु 2-3 आयतनि सां गॾिजी करे कढंदी आहे। हिकिड़ी आयत में पूरो मतिलबु कॾहिं न निकिरंदो आहे, हुनखे ॿी आयत सां ॻंढिणो पवंदो आहे। हाणे असां चऊं वक़ातिलू फी क़ातिलू, क़तल कयोसीं, मुस्लमाननि खे हुकुम आहे क़तल कयो सभिनी खे, बसि मुस्लमाननि खे अलाह पाक चई छॾिया तरार हथ में खणी घुमंदा वतो। लाहौल वाला क़ुव्वत। क़ुर पाक जी आयतुनि खे सम्झणो आहे, मौक़ो आहे, महल आहे, हुकुम कहिड़ो आहे, कंहिंखे ॾिनो वियो आहे। भेड़ो अलाह जी वाट, अलाह जी राह में विढ़णो आहे, ज़ाती राह में न, दुश्मनी में न, क़तल न करणो कंहिंखे दुश्मनी में। जेके विढ़नि तव्हां सां, उन में बि वरी शर्त अची वियो, जेसिताईं विढ़नि नथा त माना इहो हुकुम ई न आहे। ऐं हद खां न लंघो, भले अलाह जी राह में विढ़ो, वरी तॾहिं हद खां न लंघो। यानी तव्हांजो हिकिड़ो माण्हू को तव्हांखे नुक़सानु हिकिड़ो नंढड़ो ॾिए थो पियो, तव्हां हुन सां विढ़ो था पिया, त तव्हां हुनखे हणी हुनजा 10 माण्हू क़तल करे छॾियो। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो भई, हद खां लंघो न, छो त अलाह हद खां लंघंदड़नि खे प्यारो न रखंदो आहे। कमाल आहे लफ़्ज़ जो, ला युहिब्बुल मुअतदीन। अलाह न चयो त हुन में हिनखे अज़ाबुन अलीम आहे, अज़ाबुन अज़ीम आहे, जेको हद खां लंघंदो। हर ॻाल्हि जो पंहिंजो पंहिंजो अलाह पाक जेको वज़न ॾिनो आहे, उन में वज़न खां वधीक इहो कहिड़ो आहे, इहो माना ज़ुल्म आहे। अलाह हद को लंघंदड़नि खे प्यारो न रखंदो आहे। जेके अलाह प्यारो न रखंदो त पोइ उनखे छा हूंदो, उनखे नुक़सानु आहे न। हाणे किताल जी ॻाल्हि आहे, जिहाद जेके चइजे फी सबीलिल्लाह, ऐं क़तल कयो उन्हनि खे जिते लहो उन्हनि खे, ऐं कढो उन्हनि खे जितां कढियऊं तव्हांखे। हाणे त इनखे माण्हू, ऐं सूरत तौबा में बि जीअं थो पियो, उनखे ग़लति रंग था ॾियनि माण्हू ॾाढो। क़तल कयो उन्हनि खे जिते लहो, माना बसि हुकुम थियल आहे त जिते अचे हणो बसि। ईअं न आहे, सम्झण जी ॻाल्हि आहे। अलाह पाक ते छा थो चए, माना कढो उन्हनि खे जितां कढियऊं तव्हांखे। ऐं छो जो वल फितनत अशद मिनल क़त्ल, ऐं फितनो क़त्ल खां वधीक सख़्तु आहे। फितनो जेको आहे, चाहे शिरक हुजे या को ॿियो फसाद हुजे दीन जे ख़िलाफ़ या माण्हुनि जे ख़िलाफ़, माण्हुनि जी भलाई जे ख़िलाफ़, उहो त वधीक नुक़सानकार आहे।
इन करे अलाह थो चए त क़तल कयो जिते उन्हनि खे लहो, उहे ई माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिन तव्हां सां क़तल तव्हांखे करणु शुरू कयो, ॿिया न। पोइ उनखे कढो जिते तव्हांखे कढियऊं, जेकॾहिं तव्हां मके मां कढियऊं त पोइ तव्हांखे मके मां कढो, जेके ॿिए शहर जी ॻाल्हि आहे ॿिए शहर मां तव्हां कढो। 7 हिजरी में हज लाइ मके पाक वेंदे मुस्लमाननि खे ख़तरो थियो त मतां काफ़िर हमिलो कनि त पोइ छा थींदो, उन में आयत आई आहे। सुलह हदीबिया जी ॻाल्हि आई 6 हिजरी में, जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे काफ़िरनि मोटायो असाबनि सभिनी खे त हींअर असां हज उमरो न करणु ॾींदासीं, नेक्स्ट ईयर तव्हां अचो त असां 3 ॾींहं कब्तुल खाली करे वेंदासीं, तव्हां भले त आराम सां हज कजो। त जॾहिं असाब सगोरा आहे 1400 अचनि पिया इहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु, त असाबनि खे हिकिड़ो दिलि में ख़ौफ़ थियो, इहो माना ख़ौफ़ या ईअं थोरो शुबो थियो त असां जो वञूं था त वरी इहे काफ़िर बेईमान जेके हमिलो कनि त पोइ छा कंदासीं। उन ते यादि आई क़तल कयो उन्हनि खे जिते लहो, तव्हां सां जेकॾहिं कनि था पिया या त हाणे उन्हनि खे छॾियो कोन, तव्हां उमिरो करणु वञो, मोकिलिणो न आहे। ऐं तव्हांखे जेकॾहिं मके पाक मां कढनि था त तव्हां बल्कि उन्हनि खे कढी छॾियो छो जो फितनूं था कनि उहे न, फितनूं क़तल खां वधीक सख़्तु आहे, इन करे क़तल जो हुकुम हिते सही आहे, छो जो हिते फितनूं आहे, फितने खे ख़तमु करिणो आहे। सुभाणे अलाह। ऐं तव्हां न विढ़ो उन्हनि सां तहज़ीम वारी मस्जिद वटि, बल्कि तॾहिं जेका बि ॻाल्हि थिए त मस्जिद हराम जो अदब करिणो आहे, एतिराम करिणो आहे, उहो हराम आहे, बैतुल हराम आहे, माना हुनखे मना कयल आहे उते विढ़ण करणु। इन करे उते न विढ़ो हुननि सां, जेसि ताईं हू विढ़नि अव्हां सां मंझसि। जेकॾहिं हू विढ़नि था पिया त पोइ पंहिंजे बचाव लाइ भले विढ़ो, पोइ जेकॾहिं मारीनि अव्हां खे त मारियो उन्हनि खे। केॾो क्लियर मैसेज आहे, पर ग़लति न आहे। ॾिसो पहिरियों छा लिखियलु आहे, मारीनि अव्हां खे, माना तव्हांखे मारीनि त पोइ मारणो आहे न, इहो छो माण्हू नथो ॾिसे। ऐं पोइ छा आहे, इहो ई बदिलो आहे काफ़िरनि लाइ, कज़ालिक जज़ाउल काफ़िरीन, इहो ई बदिलो आहे, ॿियो छा कजे। ऐं जेकॾहिं बसि कनि त अवी बि बसि करियो, कमाल न आहे। हिदायत त ॾिसो केॾी आहे, जेकॾहिं बसि कनि त अवी बि बसि कयो। छो त छो बसि कयो, फ़इन अल्लाह गफ़ूर रहीम, छड़ो अलाह त मुस्लमाननि सां गॾु आहे छा, छड़ो अलाह मोमिननि सां गॾु आहे छा, जो ॿिया माण्हू न आहिनि, भले काफ़िरनि आहिनि केरु, काफ़िरनि त काफ़िर आहिनि, शिरक मुशरिक आहिनि, तेरिया आहिनि, ईसाई यहूदी कहिड़ा बि आहिनि, हिंदू हुजनि कहिड़ा बि हुजनि, पर अलाह गफ़ूर रहीम आहे न, उनजा अबिद आहिनि, उनजा त बना आहिनि न उहे। जेकॾहिं बसि कनि त बसि कयो, अलाह सुभान अल्लाह। ऐं उन्हनि सां विढ़ो जेसि ताईं न रहे फितनो, ऐं थिए ग़ालिब अल्लाह जो दीन। जेकॾहिं वेड़ शुरू थी वई त पोइ कंटिन्यू कयो, पोइ हुन फितने खे मुकमिल ख़तमु करिणो आहे जेसि ताईं अल्लाह जो दीन ग़ालिब अचे। ऐं पोइ जेकॾहिं बसि कनि त न जुगाए दुश्मनी ज़ाती करणु। लफ़्ज़ अल्लाह पाक मूंखे त सम्झ में नथो अचे त कीअं एक्सप्लेन कजे हिन लफ़्ज़नि खे, कीअं ॻंढियल आहिनि लफ़्ज़। ऐं उन्हनि सां विढ़ो जेसि ताईं न रहे फितनो, एसि ताईं विढ़ंदा रहो ऐं थिए ग़ालिब अल्लाह जो दीन। पर जेकॾहिं बसि कनि त पोइ न जुगाए तव्हांखे दुश्मनी या ज़ाती करणु। न हाणे भला बद कई थो, होॾे जंग बंदि थी वई आहे, पर मां हिते बीठो आहे, ॿ काफ़िर बीठा आहिनि अञा, हुननि त मुजाहिदनि जेके मूंसां ॿिया गॾु हुननि त सम्झो बंदि करे छॾी आहे जंग, हुननि चयो त असां बसि कईसीं असां, पर न 2 बीठा आहिनि काफ़िरनि ते हण तरार। अलाह पाक जा वाज़िब हुकुम आहिनि हिते। पोइ जेकॾहिं बसि कनि त न जुगाए दुश्मन सां ज़ाती करणु सवाइ ज़ालिमनि जी। असां खोड़ मिसाल अंडे उते ॿुधानि, असां अली साईं जन जा जेकॾहिं जिन खे क़तल पिया कनि त हुन चहिरे मुबारक ते हुन काफ़िर ज़ुल्म कयो जो थुक उछलाई, नबी खे अली साईं जन लही विया हुन तां, चई छो, चई हाणे मां सम्झां पियो त मुंहिंजी ज़ाती, मां तोखे क़तल कंदुसि, मूंखे कावड़ आई त मां सम्झो त मां तोखे क़तल कंदुसि पंहिंजी ज़ाति जे करे, मुंहिंजो तोसां जहिड़ो ई कोन्हे, वञ। हाणे मुंहिंजो अलाह सां जहिड़ो हुयो त हुयो, मां तोखे क़तल कयां हा, छो जो मां अलाह जे करे कयां पियो न, तूं अलाह जे दीन जो मुखालिफ़ आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुश्मन आहे, क़ुर जो दुश्मन आहे, मां तोखे कयां हा। ज़ाती ॻाल्हि थी वई न, हाणे कोई जहिड़ो ई न आहे। अल्लाह अकबर, उहो मुस्लमान थी वियो, किताब नंढे में घणनि जो पढ़ियोसीं, कहिड़ा मिसाल आहिनि सुभाणे अलाह। तहज़ीम वारो महीनो तहज़ीम वारे महीने जे बदिले आहे। तहज़ीम जो महीनो आहे, कॾहिं इहो थींदो आहे त काफ़िर तहज़ीम जे महीने में माना न विढ़ंदा हूअं खणी, पर जेकॾहिं विढ़नि था त तहज़ीम वारो तहज़ीम वारे महीने जे बदिले में आहे न। जॾहिं तहज़ीम को कंदो त तहज़ीम कबी न।
ऐं ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ लाइ बदिलो आहे जेकॾहिं उहे ख़िलाफ़ वर्ज़ी था कनि भला फॉर एग्ज़ाम्पल तहज़ीम वारो महीनो आहे ज़िलहज उन में बि तव्हां सां क़तल था कनि तव्हांखे त पोइ हाणे छा कजे पोइ तहज़ीम वारो महीनो त आहे पर बदिलो थींदो उन वक़्तु पोइ जेको करे ॾाढाई तव्हां सां त ॾाढाई कयो तव्हां हुन सां ॾिस केॾो वरी कंटिन्यू थी पई ॻाल्हि हले अशहरुल हराम बिशहरिल हराम ऐं वल हुरमात क़िसास बदिलो आहे ॾाढाई जो बदिलो ॾाढाई आहे एतिरी जेतिरी हिलत कयईं अव्हां ते ओतिरो बदिलो आहे वधीक न वठिणो आहे उहा नाइंसाफ़ी थी वेंदी पोइ अलाह खां ॾिजो ॼाणो त अलाह साण आहे परहेज़गारनि सां ख़ुदा जो ख़ौफ़ न कंदव त वरी अलाह तव्हां सां गॾु न आहे पोइ इन अलाह माल मुतक़ीन अलाह गॾु आहे मुतक़ीन सां माना बिल्कुलु गॾु सदाईं हर वक़्तु माना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वटि इन्फ़ाक़ जी ॻाल्हि आई आहे हज जी ॻाल्हि आई आहे इहा ॿ आयतूं आहिनि अञा ऐं तव्हां ख़र्चो अलाह जे वाट में ऐं न विझो पाण खे पंहिंजे हथनि सां हिलाकत में ऐं चङाई करियो छो त अलाह प्यारो रखंदो आहे कंहिंखे नेकी कंदड़नि खे सुभान अलाह इन अलाह बेशक अलाह कंहिंखे पसंदि कंदा युहिब्बुल अलाह प्यारो रखंदो आहे जेके प्यारो रखंदो हुनखे बाक़ी छा खपे कंहिंखे प्यारो रखंदो आहे नेकी कंदड़नि खे सुभान अलाह ऐं पूरो कयो हज अतिमुल हज कुतिबल हज न आहे कुतिब तव्हां ते कयो फर्ज़ु कयो वियो आहे त हज कयो न हज त उन ते आहे जेके तौफ़ीक़ हुजे त ऐं पूरो करियो हज ऐं उमिरो अलाह जे रास्ते लाइ सभु शयूं अलाह जे लाइ करणियूं आहिनि ऐं पोइ जेकॾहिं रोकिया वञो जेकॾहिं रोकिया वञो हज करणु तव्हांखे नथा ॾियनि या कुझु बि कयो क़ुर्बानी जेको आसानीअ सां लभिजे जानवर या कुझु बि क़ुर्बानी लाइ का बि जानवर ठीकु आहे न हदिया चइबो आहे तोहफ़े खे हुन हदियो चवंदा आहियूं सिंधी में तोहफ़ो ऐं हिते छा लिखियलु आहे हीअ जेको आहे न हद लिखियलु आहे इहो इहो ई आहे माना अलाह खे हीअ हिदायत जो लफ़्ज़ न आहे हिदायत न आहे हीअ मिनल हदी हद इहे माना हदी ॾियणु ऐं आख़िरी आयत आई ऐं न कोड़ियो पंहिंजा मथा रूस 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 मां मथो रूस सां कुम तव्हां पंहिंजा मथा जेसि ताईं पहुचे क़ुर्बानी पंहिंजी जाइ ते क़ुर्बानी थी वञे त मथा पोइ कोड़ान पोइ जेको अवां मां बीमार हुजे या छा हुजे संदसि मथे में अहंज हुजे कोई बि तकलीफ़ हुजे त पोइ फिदियो ॾे रोज़ा रखे या ख़ैरात या क़ुर्बानी करे ठीकु आहे ऐं पोइ बदिले में माना फिदियो ॾे बदिले में पोइ कंटिन्यू आया था पोइ जॾहिं बेभवा थियो वरी तव्हां अमन में अची वञो तॾहिं जेको फ़ाइदो वठे इन उमिरे खे गॾे हज सां उहो पोइ करे त पोइ आसानी सां लभिजे त उहो क़ुर्बानी करे पोइ जेकॾहिं थिए करे त हज तमत इन खे चइबो आहे न माना जेको उमिरियूं आहे हज जो गॾु कबो आहे इनशा उमिरि हिन में हज जी में सम्झिबो आहे इनशा ताला हाणे आख़िरी टुकुर आहे जो त पोइ जेको बिल्कुलु न रहे क़ुर्बानी यानी फॉर एग्ज़ाम्पल कोई जानवर न लहे हुन वक़्तु त तिन ते छा आहे 3 ॾींहं रोज़ा हज में उहो छा करे 3 ॾींहं रोज़ा रखे इहो छा आहे फिदियो आहे ऐं 7 रोज़ा जॾहिं मोटे सफ़र खां पंहिंजे घर इहे 10 रोज़ा रखणा थिया पर उहो हुकुम कंहिंजे लाइ आहे उन लाइ न आहे जंहिंजो कुटुंब जेको आहे बैतुल्ला जे भरिसां हुजे उहो न जेके मुसाफ़िर हुजनि भले परियां वञनि उन्हनि लाइ उहो त 3 रोज़ा उते रखनि हज जे ॾींहंनि में ऐं पोइ वरी 10 रोज़ा वञी उते पंहिंजे घर रखनि इनशा ताला पोइ अलाह पाक खां ॾिजो ऐं ॼाणो त अलाह ॾाढो अज़ाब कंदड़ आहे शदीदुल इक़ाब इहे जेकॾहिं अमल न थींदा त अलाह पाक जी नाराज़गी आहे चंड जे घटिजे वधण में इंसाननि जो फ़ाइदो किताल जी ॻाल्हि थी वई एतदाल जी भला अतदू चयो वियो हज ऐं उमिरि बाबति आयो उन्हनि जे अरकाननि खे सम्झण जी ज़रूरत आहे असां वेंदा आहियूं ख़बर न पवंदी आहे त छा करे आयासीं किथे छा करिणो आहे जीअं मथां जेको आहे ॿुधायो जेको असांजो आलिम हलंदो आहे गॾु उहो ई ॿुधाईंदो आहे असां बसि पिया हलंदा आहियूं अलाह पाक असां तव्हां सभिनी खे हिन सफ़र मुबारक जे करण जी तौफ़ीक़ नसीब करे ऐं असांजी बख़्शिश जो ऐं असांजे इंसान में पाण जी तब्दीली जो इंशा अल्लाह ताला हुनखे सबबु बणाए आमीन रब्बुल आलमीन अल्लाह मर्दकुना अल इस्तिक़ाम अलल हिदायह वल इस्लाम व अमितना अला दीन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमीन या रब्बुल आलमीन बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम ऐं अल्लाह पाक दुआ आहे त अल्लाह पाक क़ुरान पाक खे सही तरीक़े सां सम्झण ऐं उनखे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जेकॾहिं ग़लती थिया त अल्लाह से पंहिंजे रब सां माफ़ फरमाए अल्लाह वटि ई सभु साईं राजा साहब